الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل فنعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا ونبينا ومولانا ومنزانا ومحبوبنا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا نورنا ونور حياتنا ونور مماتنا ونور صدورنا ونور قبورنا نورنا نور محبوب ربنا نور محمدا عبده ورسوله صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم لقد من اللہ علی المؤمنین اذ بعث فیہم رسولا آمنت باللہ وصدق اللہ مولانا العلی العظیم وبلغنا رسوله النبی الکریم نحن على ذلك من الشاهدين والشاكرين والصابرين والصادقين والحمد لله رب العالمين بندہ پروردگارم امت احمد نبی صلی اللہ علیہ وسلم بندہ پروردگارم امت احمد نبی دوست دارے چار یارم خواب اولاد علی مذہب حنفی دار ملت حضرت خلیل زیر سایہ غوث اعظم خاک پائی ہر ولی واہ شان عربی پاک جو صاحب لقب لولاک جو والی زمی افلاک جو بلغ العلا بکمالہ آیات روشن تھیو جہان چمکیا زمین و آسمان مولا وجہ جو مدہ خان کشفت دجا بجمالہ وصفوں سہنے جو بے بیان گائے خدا خود ان جو شان شاہد آجہ لے قرآن حسنت جمیع خصالہ عظمت امیم کو فلک صلوات چوے تھی سب خلق پو مومن پڑھو ایں ہر پلک صلو علیہ وآلہ وسلمو تسلیما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى وسلم الصلاة والسلام عليك يا رسول الله صلى الله تعالى عليه وسلم مولانا محمد وبارك وسلم الصلاة والسلام عليك يا سيدي يا رسول الله وعلى آلك وصحابك يا حبيب الله صلى الله تعالى عليه وآله وسلم
لائق واجب الاحترام سادات کرام سید سائیں بھورل شاہ بخاری، سید سائیں شاہ صاحب صحبت علی شاہ صاحب ऐं सैयद अहमद अली साईं लाइक सद ताज़ीम व तकरीम अल्लामा मौलाना अलहाज मुफस्सिर कुरान हज़रत मोहम्मद कातिब अहमद साहब ऐं जुमूला उलमाए किराम, हुफ़ाज़ किराम, क़ुर्रा हज़रात, खुलफा हजरात, बुजुर्गान दीन, अजीजम जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल जलाल जल शानहू अमन वालहू जे इज़न इरादे भलाई ऐं भाल सां थोरे एहसान सां तव्हां सां हमेशा हिन बाबरकत सरज़मीन जे मथे, जंहिं ज़मीन खे अॼु खां तक़रीबन 80 या 82 साल पहिरीं असांजे महबूब मुर्शिद सैयदना मौलाना मुर्शिदना महबूबना मतलूबना व मरगूबना हज़रत पीर रोशन ज़मीर मोहिउद्दीन मीर अंदर जे अक्सीर सरकार सैयदना हज़रत मोहम्मद सिबगतुल्लाह शाह सानी उर्फ़ सूरे बादशाह पगदणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी ज़ात हिन ज़मीन खे सर्फ़ बख़्शो, पाण जलवा नुमा थिया ऐं जमायत जे लाइ हिकिड़ो प्लेटफार्म, हिकिड़ो स्टेज ॾेई विया त इहा अलाह वारनि जी शान आहे। जंहिं जाइ ते उन्हनि जा क़दम ईंदा आहिनि त उहा जाइ हमेशह जे लाइ आबाद थी पवंदी आहे। कुर्बान वञा मुंहिंजे महबूब मुर्शिद पागारे इमाम जे शान तां, जंहिं पीर सिंह सरदार असांजे बर सग़ीर तां, भारत खंड तां, असांजे मुल्क तां जेके ॾोलावा लाथा ऐं जेके ग़ैर तन जा गोरा मन जा कारा पलीत अंग्रेज़ हुआ, उन्हनि जा जेकर कंहिं ॾंद खटा कराया ऐं कया त उहो पीर पागारे जी ज़ात आहे, ॿियो पागारे इमाम जे फ़क़ीरनि जी ज़ात आहे। जंहिं हुरनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं सुहिणे नमूने सां बाक़ाइदा मुल्क जो, ईमान जो, इस्लाम जो तहफ़ुज़ कंदे उन्हनि पंहिंजे पाण खे पंहिंजनि सिरनि खे ते रखी करे परवाह कोन कई, मुर्शिद जे फरमान जे मथे क़ुर्बान थी करे पंहिंजे वतन खे आज़ाद करायूं त क़ौम मुस्लिम ऐं असांजे भारत खंड खे बाक़ाइदा उन्हनि पलीतनि खां पाक बि कराए छॾियो। उन ज़ात बा बरकात जे हिन बाबरकत जाइ जे मथे, हिन सरज़मीन जे मथे तव्हां असां गॾु थी करे जश्न ईद मीलादुन नबी ऐं उर्स सिकंदरी मनाए रहिया आहियूं। मां अॼु तव्हांजे आॾो वधीक ख़िताब कोन कंदुसि, छो जो वक़्तु काफ़ी थी चुको आहे। असां बि कुझु लेट सेट पहुता हुआसीं, पण तव्हां वारे विच में वरी जनरेटर या लाइट वग़ैरह जो सिस्टम हो, तंहिं करे 15-20 मिंट या अधु घंटो असां शाह साहब त उते इंतज़ारु कयो, मोल साहब उते जलवानुमा थिया, पण पोइ वरी तव्हांजो माशाअल्लाह सुठो इंतज़ाम बहितरीनु थियल आहे, तव्हांखे मुबारकूं हुजनि। पण लाइट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, उहा हेॾां होॾां थी बि वेंदी आहे, उनजे करे वक़्तु काफ़ी थी वियो। घणे वक़्तु थियण जे करे मां इंशाअल्लाह घणो वक़्तु कोन वठंदुसि। मूंखे अहसासु आहे साईं जन जी तबियत जो, अल्लामा मौलाना मोहम्मद कातिब अहमद साहब जे तबियत जो, छो जो साईं जन उम्र रशीद बि आहिनि ऐं असांजा बहितरीनु ख़तीब, बेमिसाल ख़तीब आहिनि। पण सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद मां तव्हां जमायत खे, सिंहाणी ॻोठ वारनि खे हिन मजलिस जी, प्रोग्राम जी, जश्न ईद मीलादुन नबी जी, उर्स सिकंदरी जी मुबारक सां गॾु तव्हां जेको मदरसो चालू कयो आहे, दरस क़ुरान, मौलवी
कारी हाफ़िज़ वग़ैरह रखी करे तव्हां जेके बचड़ा पढ़ाइण जो सिलसिलो मदरसो शुरू कयो आहे, इन जूं तव्हांखे लातादाद मुबारकूं हुजनि। मदरसा तव्हां असांजे ईमान जे बचाइण जो हिकिड़ो प्लेटफॉर्म बहितरीन ज़रियो आहे। बेशक अॼु खां आगाटा जेके फ़क़ीर हुया, मुरीद हुया, जंहिं बि गादी जा मुरीद हुजनि, कादरी हुजनि, शोहरवर्दी हुजनि, चिश्ती हुजनि, नक्शबंदी हुजनि, खणी कंहिं बि ॿिए बि इन चइनि तरीक़नि खां बाद में कंहिं बि सिलसिले सां मुनसलिक हुजनि, पर उन्हनि खे मुबारक हुजे। पर यादि रखजा, सभिनी बुज़ुर्गनि, औलियानि, मुर्शिदनि, कामिलनि पंहिंजा मुरीद बेशक पुख्ता ऐं पक्का रखिया हा, उन्हनि जा ईमान महफ़ूज़ हुया। पर मुंहिंजा दोस्त यादि रखजा, हाणे जेको वक़्तु आयो आहे उहो काग़ज़ ऐं कलम जो वक़्तु आहे। तुंहिंजो बच्चो, तुंहिंजी बचड़ी जेकर शरीयत ऐं सुन्नत में सम्झंदी, मदरसे में पढ़ियल हूंदी, क़ुरान ऐं हदीस जा किताब ॼाणींदड़ हूंदी, ऐं तव्हांजा बचड़ा सही तरीक़े सां दीनी तालीम याफ़्ता हूंदा, त इनशा अल्लाह उन्हनि जे ईमान जे वार खे बि लोॾो कोन्हे। मां तव्हां सां अॻु में वाइदो करे चुको आहियां, मां डिघी तकरीर कोन कंदुसि, पर हिकिड़ो तव्हांखे मां उनजो मिसाल या उनजो बस अर्ज़ कंदे हलां त अल्लाह जा नूरी फ़रिश्ता तव्हां 12 ॿुधो हूंदो, मूं गुनहगार खां ॿुधो हूंदो, तक़रीबन 12 साल खां रेगुलर अचां पियो, कॾहिं हिकिड़ो को साल मिस थियो आहे त मूंखे माफ़ फरमाईंदी जमायत। पर ख़ैर, महफ़िल नूर जंहिंमें ज़िक्रुल्लाह, ज़िक्र रसूल, ज़िक्र महबूब मुर्शिद, जंहिं जाइ ते सालिहीन जो ज़िक्र हले, उहा रहमत जी जाइ आहे, रहमत जा वसकारा आहिनि। पर नूरी मखलूक फ़रिश्ता मलाइक उनखे घेरो हणे चोखंबो हणे वेंदा आहिनि। पोइ ख़ुदा जी ज़ात उन्हनि सां मुखातिब थींदो आहे, फरमाईंदो आहे, फ़रिश्तो ॿुधायो छा उन्हनि जी तमन्ना हुई, छा उन्हनि जी पनाह, छा खां पनाह घुरियो थे, छा जी तलब हुई। किसा लतीफ़ तमामु डिघी हदीस आहे, महबूबनि जी पाक मुतबरिक हदीस आहे। पर आख़िर में उन्हनि जे बख़्शिश जो छोटकारे जो ज़रियो, सॼी ज़मानत, उहो मुंहिंजे महबूब जे फ़रमान मुताबिक़ तव्हां असांजे लाइ वॾो हिकिड़ो मज़दो आहे, ख़ुशख़बरी ऐं वाधाई आहे। बेशक मुंहिंजा साईं उन में को बि शक कोन्हे, पर यादि रखजा, ही नूरी महफ़िल, इनखे फ़रिश्ता मलाइक चोखंबो हणे घेरो करे बाक़ाइदा ॾिसी रहिया आहिनि। ऐं तव्हां असांजूं नियतूं, तव्हां असांजो अचणु, तव्हां असांजो वेहणु, तव्हां असांजो ॿुधणु, तव्हां असांजो ॿुधाइणु सभु काउंटिंग थी रहियो आहे, शुमार थी रहियो आहे। पर यादि रखजां दोस्त, कसम अल्लाह जी, इहे साॻी नूरी फ़रिश्ता, मख़लूक ख़ुदा जी नूरी जेके मलाइक आहिनि, इहे हेड़ियुनि महफ़िलुनि खे त अची जाचे ॾिसंदा आहिनि, पोइ उन महफ़िल में वेहण वारनि खे बख़्शिश जे लाइ ख़ुदा जी बारगाह में अर्ज़ु कंदा आहिनि। ख़ुदा बेशक महबूब जे सदके, ज़िक्र ख़ैर जे सदके बख़्शींदो आहे। पर मुंहिंजा दिलबर अज़ीज़, बागारे इमाम जा फ़क़ीर, आका जा मुरीद, अल्लाह जा बंदा, कसम रब वादउला शरीक जी, जेके फ़रिश्ता हेड़ी नूरी महफ़िल खे घेरो हणे वेंदा आहिनि, अहिड़ा नूरी फ़रिश्ता क़ुरान पढ़ण वारो बच्चो जॾहिं घर खां मस्जिद या मदरसे जी तरफ़ क़ाइदो या स्लेट पट्टी या फरही खणे निकिरंदो आहे, त ख़ुदा जा नूरी फ़रिश्ता उन जे पेरनि जे हेठि सुंस पर विछाईंदा। सुभान अल्लाह। बेशक केॾी वॾी फ़ज़ीलत जी ॻाल्हि आहे अल्लाह जे मुक़द्दस किताब क़ुरान अज़ीम जी। कदर कुरान दा क्या जाने दुनियादार कमीने, ए कुरान दा कदर जानन वाले सुम गए विच मदीने। ओ मुंहिंजा दोस्त, कुरान कुरान अल्लाह जो रब तबारक व तआला जो बुरहान आहे, मोमिन जे लाइ ईमान आहे, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे नाज़िल थियण वारो अल्लाह जो मुक़द्दस ला रैब बेआइब किताब कुरान। शाह साहब चयो अचे, डोर जिदियो हथ करे डोर मदिए धार, कोड़ी लख हज़ार न्यूंदा ही अंधा कया। कसम अल्लाह जी, बिना इल्म जे, बिना कुरान जे, बिना शरीयत मोहम्मदी हदीस पाक जे, बिना महबूब मुस्तफ़ा जे इश्क जे जेकर दुनिया जे अंदर थींदे त भटकी पवंदे। मुंहिंजा दोस्त, मुर्शिद बि ज़रूरी आहे, कुरान बि ज़रूरी आहे। बेशक मुंहिंजा दोस्त, ईमान जे लाइ इहे तहफ़ुज़ जो ऐं महफूज़ रखण जो निशानियूं। मुंहिंजा दोस्त, भलारो मौक़ो आहे मुंहिंजे आका महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जश्न ईद मीलादुन नबी क़ुर्बान वञा, जंहिं ज़ात बा बरक़ात जा गीत ॻाइण जे लाइ का बि कमी न आहे।
खुद खुदा जी ज़ात पंहिंजे हबीब ते दुरूद सलात पढ़ंदो आहे ऐं खुद अल्लाह जा फ़रिश्ता मुक़र्रब मलाइक तमाम मलाइक बि दुरूद सलाम पढ़ंदा आहिनि ऐं मोमिन मुस्लमान जेके बि अल्लाह जा रूह ज़मीन ते ईमान वारा आया सॼा मुंहिंजे महबूब जा गीत ॻाईंदा आहिनि पर मुंहिंजा दोस्त आका जा गीत ॻाइण जे लाइ हींअर टाइम नाहे पर मां शॉर्ट ऐं स्वीट में तव्हां जमायत जे आॾो हिकिड़ा ॿ अशआर पेश कंदे हलां हाजी गुलाम नबी मैसर महबूब जे आमद जी ख़ुशी में छा थो चवेसि तो लख लख मुबारक अमड़ आमना खे ॼायो जय मोहम्मद मिठे मुस्तफ़ा के लख लख मुबारक आहे न बा सो मूं बि तव्हांखे मुबारक ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहे ख़िताब जे लाइ न पर इन ॻाल्हियुनि सां गॾु बसि पैगाम ॾियण जे लाइ त मुंहिंजा मोमिन भाउ मुस्लमान पंहिंजे पाण खे सुधार पंहिंजे पाण खे संवार अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी राह ते पक्को ऐं पुख़्तो सही ऐं सचो मुस्लमान थी कमर पस्ता थी बीह त तुंहिंजे वार खे बि लोॾो कोन्हे इहो मां कोन थो चवां अॼु खां महद जेतिरा बि अल्लाह वारा आया सभु चवंदा आया तव्हां बारहा ॿुधो हूंदो जंहिं महबूब मुर्शिद रहबर रोहड़ी वारे पागारे इमाम जो दीदार जंहिंखे नसीब थियो वॾी ॻाल्हि आहे मुबारक हुजे पर न त अॼु सोशल मीडिया जो दौर आहे होॾां महबूब हुते नज़ारो पसाईंदा आहिनि दीदार ज़ियारत कराईंदा आहिनि ऐं हिते फौरन उहो सॼो अक्स ऐं नज़ारो पहुची वेंदो आहे उन में बि तव्हां ॿुधो हूंदो त महबूबनि जो बि पैगाम हमेशह इहो रहियो आहे त मोमिनो मुस्लमानो 5 वक़्ता नमाज़ पढ़ो 2 वक़्ता ज़िक्र पढ़ो पंहिंजनि बच्चनि खे तालीम ऐं दीन सां वाबस्ता करियो ऐं हमेशह यादि रखो पाड़े वारनि सां मुहबत करियो तंहिं करे इत्तफ़ाक़ ॿधी मुहबत पाणत में हिकु थी हलणु इहो तमामु ज़रूरी आहे मुंहिंजे पागारे इमाम जा फ़क़ीर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान वॾो आहे मुर्शिदनि करीमनि जो बि शान वॾो आहे आका जी ज़ात बाबरकात जे शान खे ॻाईंदे हाजी गुलाम नबी मैसर अॻिते चवेसि थो त सदर सभु नबियनि जो संदसि घर अची वियो मको पाक बि रहमतनि सां रची वियो भले आयूं भूरल पढ़ो सले अला खे ॼायो जय मोहम्मद मिठे मुस्तफ़ा खे लख लख मुबारक लख मुबारक आहे न बा असां बि मुबारकूं ॾियण जे लाइ ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ उहे ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ गॾु थी विया आहियूं जंहिं ख़ुशियुनि जे पंहिंजे महबूब जे नूर जी ख़ुशी में अल्लाह तबारक व ताला आसमान जो सामियानो लॻायो ज़मीन जो फ़र्श विछायो सिज चिंड सितारा कतियूं कुतुब तारनि जा कुमकुमा जगमगाया ख़ुदा वहदहू ला शरीक पाण पंहिंजे हबीब जी ख़ुशी मल्हाई आहे हर अल्लाह जे पैगंबर नबी मुरसल हर अल्लाह जे प्यारे पैगंबर वाधाई ख़ुशी मल्हाई आहे हर महबूब जे यारनि ऐं दोस्तनि असहाबनि सगोरनि ख़ुशी मल्हाई आहे असांजे मुर्शिदनि बि ख़ुशी मल्हाई आहे जहिड़े नमूने सां तव्हां ॻोठ सिंहाणी वारा माशाअल्लाह जेको ही प्रोग्राम रखे जमायत जी ख़िदमत कंदा आहियो अल्लामा मौलाना फ़तेह मोहम्मद साहब तव्हांखे ॿुधायो पे मुंहिंजे पागारे इमाम जो शान मूंखे ॿुधी करे वॾी ख़ुशी हासिल थी पे असां हुन साइडुनि ताईं पहुता हुआसीं पर मुंहिंजा दोस्त यादि रखजा महबूब पीर सी सरदार सैयद मोहम्मद राशिद रोज़े वारे बादशाह जा फ़क़ीर मोल साहब चयो पे तव्हांजो इंतज़ाम सुहिणो आहे ओ मुंहिंजा दोस्त इंतज़ाम सुहिणो पागारे जा फ़क़ीर छो कोन कंदा जंहिंजो महबूब मुर्शिद रहबर रोज़े वारा बादशाह जॾहिं रबीउल अव्वल शरीफ़ जो चंड थींदो हो थियण वारो हूंदो हो तॾहिं कसम अल्लाह जी महबूब पंहिंजे ॻोठ जूं गलियूं ऐं ॻोठ जा मोहल्ला ॻोठ जा घर घर सिंगाराईंदा हा ऐं पाण पंहिंजी हवेली खे पंहिंजे पाक बैत मुबारक घर खे पीर सिंह सरदार गुस्ल ॾियारे खुशबू लॻाए मुअत्तर करे पोइ उन जे अंदरि कुमकुमा ऐं उन जे अंदरि बल्ब बत्तियूं ऐं लाइटूं कराईंदा माण्हू चवंदा त साईं तव्हां हमेशह एतिरी आगाटी तयारी कंदा आहियो महबूब फरमाईंदा त ॿिन्ही जहाननि जे सरदार जी तशरीफ़ आवरी जो टाइम आहे महबूबनि जो जश्न ईद मीलादुन नबी उर्स पाक वारो महीनो अचे पियो उन महीने ऐं उन अचण वारे 12 रबीउल अव्वल शरीफ़ जी ख़ुशी में सभु करे पर सिर्फ़ु एतिरो न
रहबर रोज़े वारे बादशाह जो ओ सिहानी वारा हो, ओ बुरहान तड़ वारा हो, ओ कितलौर वारा हो, ओ आड़े पाड़े अड़ोस पड़ोस वारा हो, इहो सिर्फ तव्हां जो असां जो कमाल कोन्हे, पर रहबर रोज़े वारे बादशाह कमाल हद ताईं महबूब आका जी ज़ात बा बरकात जी खुशी मल्हाईंदे जेके अचण वारा मेहमान रबीउल अव्वल शरीफ में हूंदा हा, पर खिदमत जे लाइ ख़लीफ़नि खे फ़क़ीरनि खे आर्डर कोन कंदा हा, पाण करो झली अचण वारनि मेहमाननि जा हथ दोराईंदा। फ़क़ीर अर्ज़ कंदा त महबूबा असीं बीठा आहियूं, पाण फरमाईंदा फ़क़ीरो ही 12 रबीउल अव्वल शरीफ जे जश्न ईद मिलादुन नबी महबूब जे उर्स पाक में महबूब जी विलादत जी खुशी में जेके अचण वारा मेहमान आहिनि इन्हनि जा मोहम्मद राशिद रोज़े वारे पाण खे हथ दोराइण ॾियो। ओ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे पागारे इमाम जो बि शान वॾो आहे, छो न शान वॾो हुजे त अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा उल वरा है, ही घरानो ही मुबारक घरानो। अल्लाह अल्लाह